फैसले लाइ अदो फैसले लाइ राज़ी थियो आहे, दोस्तनि खे इज़त ऐं मान बख़्शियो आहे ऐं उमेद कयूं था त कलेरी बिरादरी बि असांजा भाइर आहिनि, बलोच भाइर आहिनि, उन्हनि में बि इहा ई उमेद आहे त उहे असांखे तॾहिं त जॾहिं वेंदासीं त असांखे उहे गल लाईंदा ऐं इज़त ॾींदा। महिरबानी। जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद हर कहीं सा प्यार क्यों नफरतूं खत्म कयो। आऊं वफ़ा जागीरानी पंहिंजनि साथियुनि पंहिंजे दोस्तनि भाउ इल्ताफ़ लाशारी, कामिद फरीद, भाउ जमील मरी, खुर्शीद अहमद शेख, भाउ वली मोहम्मद ऐं अदनान सूमर, काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे असां सभु दोस्त अॼु खोड़ा में जेको आहे काफ़ी ॾींहंनि खां जेको तकरार हिकिड़ो हले पियो, हिकु जेको ॿिनि बिरादरियुनि जो तकरार हुयो, कलेरी बिरादरी ऐं सियाल बिरादरी जो। खोड़ा हिकु क़दीमी ऐं पुरअमन शहर हुयो जेको हिन वक़्त दहशतगर्दी जे नाले सां नामवर थी चुको आहे। खोड़ा वापारी, तजारती, अदबी ऐं कामरेटी हुजे, सहाफ़त हुजे, उन में हिकु वॾो नालो कमायो हुयो। असां अॼु सिविल सोसाइटी जा माण्हू, शाइर, अदीब, कामरेट, सैयद, उस्ताद ऐं ॿिया जेके बिरादरी जा मोज़िज़ बिरादरियूं आहिनि, मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि, असां अॼु इन ॿिनि बिरादरियुनि खे खीर खॾु थियण जे लाइ असां सियाल बिरादरी नसीम सियाल वटि तॾहिं ते लड़ी आया आहियूं ऐं इहो अर्ज़ु खणी आया आहियूं त जेको हीउ तव्हांजो मसइलो हलंदड़ आहे उहो असांखे आयल दोस्तनि खे ऐं सुहिणी शख़्सियतुनि खे मान ॾेई करे ख़ुदारा इहे तज़ाद, इहे फॾा फसाद छॾियो। सिंध धरती सूफ़नि जी धरती आहे, अमन जी धरती आहे। हिन धरतीअ में सुहिणा खिलंदड़ चेहरा हुजनि ऐं असांजा जेके नौजवान, असांजे जेके बचनि जो मुस्तक़बिल आहे उहो तमामु रोशन हुजे, बजाए कंहिं धाड़ेलनि जे जेल जे ऐं कचे वारे इलाइक़े में रहण बजाए असां सुठी, असांजा बच्चा सुठी स्कूलनि में तालीम वठनि, सुठियूं जेके आहिनि नौकरियूं खणनि ऐं पंहिंजी सिंध जो, पंहिंजे वतन जो जेको आहे उहो नालो रोशन कनि। असां सभु दोस्त जेके आहियूं उहे उमेद खणी आया आहियूं भाउ नसीम सियाल ॾे त आयल दोस्तनि खे सभिनी खे मान ॾींदो, इज़त बख़्शींदो ऐं ॻाल्हियुनि जे लाइ जेको आहे उहो भाउ राज़ी थींदो। असां हीअ जेके दोस्त आहियूं उहे सथ आहे, भाउ नसीम सियाल खां सुठी मोट मिलंदी उमेद आहे ऐं बाद में जेको आहे असां कलेरी बिरादरी ॾे इहा ई मेड़ खणी वेंदासीं, उन्हनि वटि बि इहो ई अर्ज़ु खणी वेंदासीं त असां सिंधी पाण में छो पिया विढ़ूं, पंहिंजा सिर छो पिया खणूं, पाण जा भरजला थियूं या हिक ॿिए खे असां मारियूं। असां हिक ॿिए जा बांह बेली थींदासीं, खोड़ा शहर जो अमन अमान इनशाअल्लाह असां बहाल कराईंदासीं ऐं असां जेको आहे हिन मसइले में तमामु पहिरियां ई जेको आहे वॾी संजीदगी सां लॻल हुयासीं ऐं विच में ॿिया बि नुक़सान थी विया, उन लाइ बि को न को क़दम खणंदासीं दोस्तनि सां गॾु। ऐं इन में हिकु वॾी अहम पॉइंट जेकी असां नोट कईसीं, भाउ नसीम सियाल खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदासीं, कावड़ में ॼाणी या अणॼाणी अधे खां कलेरी क़ौम जे लाइ जेको आहे कुझु लफ़्ज़ मीडिया ते उहे गर्दिश कनि पिया, उहे असां ॿुधासीं जेके नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। उहो जेको बि क़ौम वारो हूंदो, जेको बि सुलझियल माण्हू हूंदो, उहो पाण ई महसूसु कंदो त जहिड़ा जेके आहिनि ॿिनि फर्दनि जा हूंदा आहिनि, ॿिनि माण्हुनि जा हूंदा आहिनि, बजाए क़ौमियत जे माण्हू खणी वञे त उहो असां अदा खे अर्ज़ु रखंदासीं त उन ते बि नज़रसानी कनि ऐं उहो जेको लफ़्ज़ आहे उन असांजी दिलि खे जेको आहे तमामु वॾी तकलीफ़ पहुचाई आहे। ऐं मां तव्हांजो घणो टाइम न वठंदुसि, ॿी थोरी देरि हलणो आहे। मां वधीक भाउ इल्ताफ़ खे अर्ज़ु कंदुमि त उहो पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार करे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कख सड़ियो, कन सड़ियो, सड़ियो साओ गाह, जिन रिजायो अल्लाह तो न चेतन है। ये अमन जा पखी, कलम धणी, साफ़ी हज़रात, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, जेके भी दोस्त आहिनि, सियासी, समाजी ऐं इज़त वारा हर क़ौम जा नौजवान हिकिड़ो अमन जो पैगाम खणी ऐं हिन खोड़ा शहर में जेको क़दीमी शहर आहे ऐं हिकिड़ो वसंदड़ शहर हुयो। गंबड़ खां अॻु में पहिरियां जेके बि कारोबार साईं ॿुधायो हिते थींदा हुया। हिते जेके क़बाइली मसइला मसाइल हलनि था पिया जंहिं बि क़ौम सां आहिनि, असां सभिनी जेके पसगर्दाई में राश पज़ीर क़ौमूं आहिनि सभिनी लाइ हथ ॿधी अदब जा अर्ज़ था रखूं त भई इहो फॾनि में फसादनि में कुझु बि कोन्हे। नफ़रत हिकु बाहि आहे
ऐं बाहि जो कमु सिर्फ़ु साड़ण आहे। सॼी जी सॼी खे उनजो मोह आहे, जिथां वेंदी आहे उहा साड़ींदी वेंदी आहे। मसला ॿुधूं पिया सभु दोस्त सहाफ़ी हज़रात मूं वटि आया। मुंहिंजो नालो अल्ताफ़ हुसैन लाशारी आहे। अदा हाणे तव्हां सोशल माण्हू आहियो, तव्हां रहनुमाई कयो, असां सां गॾिजी हलो, ॿिन्हिनि दोस्तनि खे हलूं, ॿिन्हिनि खे फ़ैसिले ते बि क़ाइल कयूं ऐं इन नफ़रत जे बाहि खां कढूं त ॿिन्हिनि जेके क़ौमूं वेठियूं उन्हनि ते बि असरात इलाही पवनि था। तालीम तबाह थी थिए, कारोबार तबाह थो थिए, ज़हनी इंसानु अपसेट आहे, कंहिं बि सिस्टम सां नथो कमुकार करे सघे। गुज़र बसर उहो बि माण्हुनि जो ॾुखियो आहे। हिन वक़्तु जीजल सिंध माउ ते अॻु में बि ॾुखियो वक़्तु आहे। तंहिंजे लाइ अदा सभु असीं ॾाढे आदम जी औलाद आहियूं ऐं सभु असां मुस्लमान बि आहियूं, भाइर बि आहियूं। हिक ॿिए जो छो न साथ ॾियूं, हिक ॿिए जी मदद कयूं, हिक ॿिए जा जेको हामी बणिजूं। इन नफ़रतनि खां परवरदिगार असांखे कढे। असां सॼी संगत हिकु कठ जोड़े साईं अदा नसीम वटि आया आहियूं। जेको बि हिननि जो मसइलो मसाइल आहे, इहो ॿेड़ा कॾा हर जॻह ते थी बि वेंदा आहिनि। भाउ सां थी वेंदा, ग़लति कलामी, ग़लति ज़बानी, जेको कुझु बि थियो आहे। अदा खां जेके क़ौम जे लाइ नाज़ेबा अल्फाज़ यूज़ थी विया आहिनि, उन लाइ बि अर्ज़ु रखंदासीं, छो जो त क़ौम सॼी कोन कुसूर कयो, न सियाल बिरादरी कयो, न क़ौम कलेरी कयो। अलाह कंदे पाण में बि पहिरियां बि दोस्त हुया, हाणे बि दोस्त रहंदा। पूरी असांजी कोशिशि आहे त इन्हनि खे खीर खंड करे असां पोइ सुख जो साह खणंदासीं। असां जेके बि दोस्त आहिनि, बाशऊर बाख़लाक माण्हू, हे असांजो मुस्तक़बिल जा नौजवान ऐं इहे मुस्तक़बिल जा हिकिड़ा पांधेड़ू असां वटि आया आहिनि। इहो ई असांजो चिराग रोशन कंदा इंशाअल्लाह। हे कलम धणी अॼु असां सभु आया आहियूं इन खे नफ़रत खे ख़तमु करण लाइ। अलाह साईं ॿिन्हिनि खे अलाह पाक हिदायत बि ॾींदो ऐं सबर ऐं तहमुल जो बि मुज़ाहिरे करण जी बि तौफ़ीक़ रब पाक ॾींदो। असां इहो अर्ज़ु खणी आया आहियूं त हे साईं वारा बि हिन ते मुतमिन थियनि, अॻियां दौरे बि ईंदासीं। उमेदु आहे त अॻियां बि चङो जवाबु ॾींदा। अलाह वाला जो हबीब कंदो आहे, खीर खंड थींदा, सभु हिते अमन बहाल थी वेंदो इंशाअल्लाह। सॼी संगत जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां भाइरनि जो, जेकी दोस्त जो नाला कंहिंजा खणो, भाउ इल्ताफ़ आहे, सॼी संगत आहे, कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणो, महिरबानी आहे सॼी संगत जी। भाउ जीअं त भाउ जन इहो चयो त तूं क़ौम खे चयो आहे, क़ौम असां बि बिल्कुलु क़ौम वारा आहियूं, अदाजन बि क़ौम वारा आहिनि, ऐं क़ौम खे न ॻाल्हायो आहे गॾे करे। पर जेको अहिड़ो लफ़्ज़ हिकिड़ो मूंखां निकिरी बि वियो आहे जाने अनजाने में, जज़्बात में, जहिड़े में, त आउं सॼी कलेरी बिरादरी खां माज़रत थो कयां, जेको मुंहिंजो लफ़्ज़ हुनखे बुथो लॻो आहे। ऐं असांजा कलेरी बिरादरीअ जा माण्हू कुझु माण्हुनि सां बिल्कुलु इख़्तिलाफ़ात आहिनि ऐं हलनि था। भाउ जन इहो ई कयो त भाउ तव्हां मसइले जी मसलत कयो, केतिरो बि मसइलो वधे करे हली हली पोइ बि ॻाल्हियूं आहिनि। सो मां भाउ जन खे मान ॾींदे, भाउ जन सोशल वर्कर न हिन जो को मतिलबु आहे, न का ख़ुदा करणु, ॿिनि खे ठाहिणु, अलाह पाक राज़ी आहे इन शइ में। भाउ जन पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां ॾे आया आहिनि। मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां सॼी संगत जो। छो त ॻाल्हियूं अदा बिल्कुलु असां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं। असांखे बि ज़रूरत न आहे जो असां हिकिड़ो गंदगी में वञूं या शहर जो माहौल तबाह थिए। असां बि कारोबारी आहियूं। हाणे भाउ जन खे अर्ज़ु कंदासीं त भाऊ जो नाला तव्हां बि टे ॾींहं अॻियां खां बि ख़ुशि हूंदा। जीअं त चङा कई न विरा आहिनि, चङा हूंदा आहिनि, सभिनी जा चङा बराबरि मान वारा आहिनि। असांजो अर्ज़ु इहो त साईं बचल शाह बि दरबार असांजो चङो आहे, रिज़ शमशाद खान मरी आहे या मोज़म खान अब्बासी आहे, जिते बि अदा वारा मूंसां ॿ ॻाल्हियूं कनि, मां ॻाल्हियूं करण लाइ बिल्कुलु तयारु आहियां। मुंहिंजी का ग़लती कमी कुताही हुजे, ऐं भाउ जन खे वेही करे ॿाहूं ॿधी ॾोह ॾंडो ॾियण लाइ तयारु आहियां। बाक़ी आहे जेका बि भाऊ वारा आया आहिनि, असांजा दोस्त आहिनि, जीअं वॾा आहिनि वेठा आहिनि, जीअं अदा जन कर महिरबानी। जेके दोस्त असांजे 4 कदम भरे आया, बाक़ी जेको हिसाब जो इख़्तिलाफ़ हलनि पिया कलेरी क़ौम जे हिसाब सां, हालांकि कलेरी क़ौम सां कंहिंसां बि असां इख़्तिलाफ़ न आहिनि, पर थोरे घणे मसइले जे करे इशू तमामु वधी वियो आहे। उन हिसाब सां असां वटि हेॾो सारो हमिलो थियो, उन में असांजे भाउ खां ग़लति अल्फाज़ जे निकिरी विया आहिनि कलेरी क़ौम जे लाइ। उहो बि असां सभिनी दोस्तनि भाइरनि कलेरी मौजूदु माण्हुनि खां माज़रत था घुरूं। बाक़ी जे जिन माण्हुनि असांजो आहे कमु, असां चइनि दोस्तनि खे इहो ई अर्ज़ु कंदा त बाबा असां फ़ैसिले करण लाइ तयारु आहियूं। असां न जहिड़े वारा हुन फले फसाद वारा माण्हू, असां कारोबारी माण्हू, असांखे कारोबार करिणो आहे, शहर जो अमन क़ाइमु रखिणो आहे। इनशाला अमन में असांजी कोशिशि हूंदी आहे जेकर शहर जो अमन क़ाइमु हुजे, पर पोइ बि हाणे थोरो घणो मसइला थी वेंदा आहिनि। सॼी संगत जी महिरबानी, बहितर आहे त मसइला हल थी वञनि सुठे तरीक़े। दोस्तो, जीअं त अॼु असीं सत समेत सिविल सोसाइटी ऐं क़ौम परस्त अॻवान, उस्ताद ऐं शागिर्द, सैयद
मौज़ शख़्सियतूं सुठियूं जेका पहुता आहियूं भाउ नसीम सियाल धुर वटि। भाउ नसीम सियाल सॼी संगत खे मान बख़्शियो आहे, इज़त बख़्शी आहे, आयलनि जी इज़त कई आहे, सिंध जी रवायत खे बरक़रार रखंदे बशीर ख़ान कुरैशी जेको क़दम हुयो, जेकी कारवायूं हुयूं, जेको रवायत हुई, उहा असां बरक़रार रखीसीं। ऐं सिंध जी ऐं लतीफ़ जी नगरी जेकी मान आहे, इज़त आहे, उहो भाउ नसीम सियाल बख़्शियो आहे। ऐं क़ौम जे कलरी बिरादरी लाइ जेके लफ़्ज़ निकिता हुया, जज़्बात में हुया, कहिड़े बि मौज़ू जा हुया, उन खां जेके भाउ आहे उहा माज़रत कई आहे। ऐं अदा जेको आहे फ़ैसिले लाइ सरदार मोज़म आबासी ऐं शमशाद ख़ान मरी ऐं पाड़े जो जेको अमीर आहे चङो आहे सैयद बचर शाह, जेके टे नाला आहिनि उहे साईं ॾिना आहिनि फ़ैसिले लाइ। अदो फ़ैसिले लाइ राज़ी थियो आहे, दोस्तनि खे इज़त ऐं मान बख़्शियो आहे। ऐं उमेद कयूं था त कलेरी बिरादरी बि असांजा भाइर आहिनि, बलोच भाइर आहिनि, उन्हनि में बि इहा ई उमेद आहे त उहे असांखे तॾहिं जॾहिं वेंदासीं त असांखे उहे गल लाईंदा ऐं इज़त ॾींदा। महिरबानी।